अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी लतीफ़ जी ॿोली सिंधी फिल्म जे शौक़ीननि जे लाइ मां हिकु अहिड़ी सिंधी फिल्म अव्हांखे अॼु मां पेश कयां थो, जाॾो पेश कयां थो, जेका सिंधी फिल्म न नेट ते मौजूदु आहे न वीडियो में मौजूदु आहे। जी हा, ऐं सोचींदा हूंदो त उहा कहिड़ी फिल्म आहे। तमामु कामयाबु फिल्म, पंहिंजे दौर जी बहितरीनु फिल्म, जेका 9 नवंबर 1973 में रिलीज़ थी हुई। हीअ भुटे साहब जो दौर हो। उन वक़्तु सिंधी फिल्मूं तमामु सुठे तइदाद में ठहंदियूं हुयूं। हीअ फिल्म पंहिंजे वक़्त जी कामयाबु फिल्म आहे। मिठड़ा अशार मिलण खां पोइ साॻे डायरेक्टर एश सिद्दीकी ही ॿी फिल्म ठाही जीजल मां, जेका मूं पाण 1973 में सिनेमा में रिकॉर्ड कई हुई। उन दौर में VCR बि असां वटि मौजूदु कोन हुई, उन करे मूं ही सॼी फिल्म ऑडियो जी सूरत में रिकॉर्ड कई आहे। मूंखे यकीन आहे त हीअ फिल्म तव्हांखे ॿुधण में बि तमामु घणो मज़ो ॾींदी। छो त कंहिं दौर में जॾहिं रेडियो हूंदो हो ऐं रेडियो ते सिंधी फिल्म जा गीत हलंदा या उन जी फिल्मनि जा स्टोरियूं हलंदियूं, असांखे उहे बि ॾाढो मज़ो ॾींदियूं। उन करे अव्हां हिन फिल्म जी ऑडियो ॿुधो, मुकमिल ॿुधो। हीअ फिल्म तव्हांखे सॼी इंशाअल्लाह एतिरो मज़ो ॾींदी जो महसूसु कंदो त अव्हां सिनेमा में फिल्म ॾिसी रहिया आहियो। सिंधी फिल्मूं त तारीख़ बणिजी वियूं आहिनि, न हाणे उहे सिनेमायूं आहिनि ऐं न ई उहे फिल्मूं ठहंदियूं। इन करे वधि खां वधि हिन चैनल खे ॾिसो ऐं पंहिंजे दोस्तनि में शेयर कयो। भला तुंहिंजो बाज़ार में कहिड़ो कमु ठोठो ही बाज़ार पिणे ठाराई आहे कुनी माता आओ ताज आयो ई तो अठाया छो त मूंखे अॼु शौक़ थी पियो सवारीअ जो खूब कढी भला ही नूरी घणे कलाक अच्छा ना छॾ त जाओ पियो थो वञे मतां हथ लाथो अथई हेॾा कोन थो न्यारी लुंठो आहे 4 आना कलाक सुञाणा माइटन खे मच कर फुलेली गांगट गांगट हूंदे तूं ऐं तुंहिंजो पीउ असीं त शहज़ादा आहियूं शहज़ादा। आसे में बूथ ॾिठो अथई तेरी अरे ठहियो हरू भरू मोते माखी आशिक थी आहे छा? ख़बरदार जो माखी नालो वरितो अथई छो तुंहिंजी फुफी आहे हूंदी तुंहिंजी भाई माखी त मुंहिंजी दिलि जी लाड़ी आहे। ॾिस मखर अशराफ जी त माखी नालो न वठ न त मुंहिंजो खून थो खपे सुञाण थी टिंडण ऐं हेॾी अकड़ न ॾेखार तो ॼण मुंहिंजे खीसे में पहन चओ त कॾहिं ॾेखारे आ चा तो चुप कर रईस जानू जा चमचा खामोश गधो चिंतो तो तूं आओ त रईस जानू जो ख़ासि सुलख़ास माण्हू आहियां चङो हाणे छिक पंध खे न त टोटीअ मथो न कचो करे छॾियां हे वॾो आयो आहे मथो कचो करण वारो मूंखे अॼु ज़रूरी कमु न हुजे हा त तुंहिंजो मुंहिंजो ख़बर हुयूं मुंहिंजो नालो बि मखण आहे ऐं बि टाकू हाणे कमीज़ पाए छॾींदो आहियां। खुदा खां जेको घुरा हासो मिले हा पर तोखां सवाइ ॿियो घुरी छा थो सघां। मूं वटि दौलत शोहरत इज़त बंगला गाॾियूं सभु कुझु आहे पर तुंहिंजी कमी आहे। सब कुछ हूंदे तो वटि शराफ़त न आहे वॾे शराफ़त शराफ़त त असां हर रोज़ ग़रीबनि में ख़ैरात कंदा आहियूं। आउं त फ़क़ति तुंहिंजी झोली थो भरणु चाहियां ज़ेबू मुंहिंजे हथ न वधाए। हाँ मीरन जा त हथ बि दौलत जे ज़हर सां भरियल हूंदा आहिनि। दौलत त शराफ़त जो ॿियो रूप आहे ज़ेबू जंहिंसां तुंहिंजी माउ जी झोली भरे तोखे हासिल कंदो। जंहिं दौलत ते तोखे घमंड आहे सा असांजे पोड़े जो पघर आहे वॾेरा पोइ त असांजा ग़ुलाम आहिनि पर मां तुंहिंजे हुस्न अॻियां शिकस्त खाई तुंहिंजो ग़ुलाम थो बणिजां। तूं त मुंहिंजी रूह में लही वई आहीं ज़ेबू। तुंहिंजे रूह में त शैतान लखल आहे वॾेरा इंसान जे रूप में शैतान आहिनि। छॾ मुंहिंजो रस्तो छॾा तुंहिंजो रस्तो तूं बि त मुंहिंजे दिलि जा सभु रस्ता बंदि करे छॾिया आहिनि तूं बि त मुंहिंजे अंदरि जुलाहूं रोकियूं आहिनि त पोइ बि आओ मां सॼो तुंहिंजो सभई रस्ता थी खुलवायां। थोरो कम रहिजी आहे अॻोपो करे वेठा। तोखे बुख लगी हूंदी पहिरीं तूं मानी खा तेसि ताईं आउं थी कमु कयां। जॾहिं तुंहिंजा इहे नाज़ुक हथ कमु करण लाइ न मेहंदी लॻण लाइ निभाया अथमि जॾहिं तुंहिंजे सुहाग जो ॾीओ ॿरंदो तॾहिं मां सुख सां साहु खणंदुसि अञा तुंहिंजे हथनि में लिफूं न ॾिसी सघंदुसि। लिफूं त पोइ तुंहिंजे हथनि में
मेहंदी का भी वधीक सुहन थियो मां। न पुटरंगी न चो, अञा तुझी बुढ़ड़ी मां जीअरी आहे। मूं तोखे मां न पर पीउ बणिजी पालियो आहे। जे अॼु तुंहिंजो पीउ जीअरो हुजे हा त मुंहिंजे बि हथनि में लिफो न ॾिसी सघे हा। के मूंखे कमु करणु नथी ॾे, पहिरीं अची मानी खा, न त आउं कमु ज़रूरु कंदसि। ॾाढी कर बि बख़्शीश पीउ वांगुरु अटल आहीं। हल बाबा तूं नाराज़ न थी। ऐं मां वरी जानूअ जो नौकर मखण आहे न मखण, उहो चोरस जी सुनी वञी वटे। तूं अखि ॾेखारीस न त मारे मारे दबलो करे छॾींदीसांसि। इन्हनि रईसनि खे सवाइ ऐशो शरफ़ जे ॿियो कहिड़ो कमु आहे? ओ सोना ओ प्यारा छो थो करी बदनाम। ओ सोना ओ प्यारा छो थो करी बदनाम। हर हर मारे थो जियारी ओ मुखे, हर हर मारे थो जियारी हाय। ओ सोना ओ प्यारा छो थो करी बदनाम। भंग मिलाए छॾी न साईं। मूं त पाण भंग में रंग मिलायो आहे। बस कर। नोर नोर लाइ मोर चओ साईं। मखण मोर वांगर टिलियो, मखण मोर वांगर टिली। अरे तूं मोर आई, तूं गिदड़ आई चिबड़ा। खूब सुञातो साईं, खूब सुञातो, महिरबानी। पर साईं चिबड़े जूं अखियूं त उदाई में बि परे मार कंदियूं आहिनि। आऊं हितां ॾिसां पियो त हितां खां ॾह को परे पुराणे नाके ते छा थी रहियो आहे ऐं छा थियण वारो आहे। वाड़े नजूमीअ जा पुट, अरे अॼु त ॾाढियूं पेशीन गोयूं पियो करी। ॿुधाए कहिड़ो पुराणो नाको जिथे लथो मुंहिंजो ॾाको? ॾाको तुंहिंजो सदाई पियो लहे। शलगा छोरी ॾिसी मंडो थियो परे। तूं त परे थी मिठी काठी साईं। हुस्न जी ॻाल्हि न कर, नताओ थोरो आहे। हुस्न जे अॻियां असां कुझु न आया, तबाह आया, बर्बाद आया। मुंहुं अथई कारो हाणे बस करे रे घोड़ा आशिक। ॿुधाए छा आहे पुराणे नाके ते? हे राज कननि में कबा आहिनि सरकार। जे कम जी ॻाल्हि न लिखी त टंगी न ठाहे। तोखे ख़बर आहे माण्हू आहे टड़िंग टड़िंग तड़ाक माण्हू आयो साईं। पर मुंहिंजो नालो बि मखण आहे। ताज़ी तरारी ख़बर आहे त अॼु राति जो 2 लॻे भाई भेरूमल पुराणे नाके ते पान जूं 2 टकूं आणी थो ऐं मूं बाबा जी बिना इजाज़त 200 गुणियूं बांडे मां कढाए नाके ते पहुचाए छॾियूं आहिनि। अॻिते मौला मालिक आहे। वाड़े शींहं जा पुट, तूं तो को फुल माछी निकते। फुल माछी तो मुझे फुफिया जो पुटो। बाकी असी बुनियादा सी थाले लायो सरकार। अरे पर चालाक तो तू गिदड़ वांगू थो दिसजी। हां हूं तो पर मौला खैर करे। ये सब गिदड़ है ना, ये मुझे डाडे ना पर डाडे जा शायद गिरदो आ। बाकी ये हराम राइयो से असा जो अबानी वन बाप ना। पर ख्याल सा
ॿुधो अथमि त ॻोठ में नओं सूबेदार बदिली थी आयो आहे। अवा परवाह न करियो बादशाह, पैसो जिए सदा जिए भली जिए खीर पिए गड़ाडड़ खीर पिए। अरे भूख तू भुलियो आहीं, वो सूबेदार न पर मलायक थई, सोरा न पर कोई ईमानदार। ये 80 वरी के घटे ईमानदार आहियूं छा? छा मतलब आहे तुंहिंजो? मुंहिंजो मतलब इहो आहे त मुंहिंजे साहिल पर ताए हथ जो खेल आहे। अरे खेल जा बच्चा, पुलिस जी मार कान ॾिठी अथई। तव्हां दरवेश आहियो, भला जेको तव्हांजे थुक भुजे ते पलियो हुजे तंहिंखे पुलिस जी मार छा कंदी? अवां फिकुर ई न कयो, रुगो वेठा ज़ेबो खे यादि करो, बेड़ा ई पार आहिनि। ज़ेबो जा ज़ेबो जा हाल ॾिसी दिलि थी चवे त अवां जो सॼो माल वञी मथां घुरिया, पर माणस जा शमेदानी दोडा ॾिसी दिलि थी चवे त घर वटां लंघासीं न। सॼो ॻोठ ॾाणे मां बेज़ार आहे, छल न को घर वटां लंघेसि, छिते कुते वांगुरु कोख पटियो वठे। अड़े शींहं जो शिकारी कुतीअ खां छा डिॼंदो? हिन ॻोठ ते असांजो राज हले थो मखण। ॾिसां थो त कुती कीअं थी भौंके। आमीन सुम आमीन। धणी भलो करे का अहिड़ियूं भड़कियूं ॾेखार त असीं भलाई करियूं। वञ तूं वञी पंहिंजो पुराणो नाको संभाल। अञा त ॻोठ वारनि मुंहिंजो ॿियो रूप ई कोन ॾिठो आहे। पोड़ीअ ते ॾांदनि जो व्याज ई एतिरो चढ़ी वियो आहे जो या त उनखे ज़ेबू मुंहिंजे हवाले करणी पवंदी या ॿिनि एकड़नि ज़मीन तां हथ धोइणा पवंदसि। आउं माण्हू ई आहियां टड़िंग। बस पुट, ये थोरो कम रहिजी वियो आहे, हाणे देरि कान्हे। तुंहिंजो कमु त सॼी जमा ख़तम न थींदो। जेको रहिजी वियो आहे सो खणी सुभाणे कजांइ। तूं हली हुते वे, मां अचां थी। न अम्मा, हू त ॾिस छा आहे। उहो कोन्हे, अञा जीअरो आहे। तव्हां मुंहिंजो मुंहुं छा पियो ॾिसो? हलो त हिनखे घर खणी हलूं, कि जान बचाइण सवाब आहे। नौजवान इजोकी जो होश में आयो। मां किथे आया? तव्हीं केरु आहियो? असीं सभु तुंहिंजा पंहिंजा आहियूं, ही घर तुंहिंजो आहे। मां कंहिंखे बि नथो सुञाणा। मूंखे त शायदि कंहिं मिठी निंड मां जगायो आहे। पुट, तुंहिंजो नालो छा आहे? ॻोठ कहिड़ो अथई? मुंहिंजो नालो छा आहे? मूंखे कुझु बि ख़बर न आहे। पुट, कुछ तो ॿुधाए, ज़हन ते ज़ोर ॾे। मूंखे कुझु बि ख़बर न आहे। और जवान जे ज़हन ते ही पंहिंजूं यादूं पके ते पाणी वांगुरु लाहे चुको आहे। थी सघे तो कंहिं वक़्तु हिन जूं यादूं मोटी अचनि। अल्लाह हिन जी हालत ते रहम करे। मोर आहे, हां त ख़ुशि आहीं। चुप कर, शर्म नथो अचई। दिल में ख़ुशि, ॿाहिरि नखरो। ए लस्सी पीअंदे? अची लस्सी पी। पहिरीं मूंखे ॿुधाए, मां हिते कीअं आयो आहियां? तूं केरु आहीं? ही सभु कुझु आहे? असीं तोखे खणी आयासीं दरिया जे किनारे ते। हाँ, दरिया जे किनारे ते। पोइ अम्मा हकीम खे सदाए तुंहिंजो इलाज कयो। हकीम? हाँ हकीम। ऐं हाँ, हुन इहे चयो आहे त तुंहिंजूं यादगिरियूं फुर करे उॾामी वयूं आहिनि। यादगिरियूं? कहिड़ियूं यादगिरियूं? मूंखे कहिड़ी ख़बर त तुंहिंजूं कहिड़ियूं यादगिरियूं आहिनि। तुंहिंजी पहिरीं ज़िंदगी कीअं हुई, तो छा छा ॾिठो हूंदो, तुंहिंजो पीउ ऐं मां किथे आहिनि? मूंखे त कुझु बि ख़बर कान्हे। पर मूं तुंहिंजो नालो यूसुफ रखियो आहे। सुठो आहे न? तव्हीं खणी कुझु बि सॼो, पर मूंखे त ही दुनिया खाइण थी अचे। जो त यादूं मूंखां रुसी वयूं आहिनि। मूंखे कुझु ख़बर न आहे, कुझु ख़बर न आहे। मां बनीअ ते पई वञा, तूं यूसुफ जो ख़्यालु रखजांइ। ऐं हा, ॿिनि पहिरनि जो मानी बि खणी अच। हा मां। पुट, तूं दिलि न लोड़जांइ, ही घर बि तुंहिंजो घर आहे। जंहिं शइ जी ज़रूरत पवई, ज़ेबो खां घुरी वठजांइ। बनीअ ते छो पई वञे? बनी ते न वञे त पेट जो गुज़रान कीअं थिए? बनी पाण कंदी आहे छा? हाँ यूसुफ, बाबे जी मौत खां पोइ अञा ताईं हर काइंदी थी अचे।
इहो कम बि न थियो। ऐं ज़ेबू जो छा थियो? सरकार मूं ज़ेबू खे अवां जी ॾाढी पार्त कई त रईस जहिड़ो सदा मलूक ऐं ॾेसर जवान तोखे ॻोल्हे न लभंदो। पर साईं वाॾ नालो ॿुधो अलाए छो मच्छर जो पवे, असल में नथी अचे। आउं ज़ेबू खे कंहिं बि सूरत में हासिल कंदुसि। सूरत आउं ॿुधायां सरकार, सुहिणी मन मोहिणी सूरत जेका अवां लाइ कारआमद साबित थींदी। जे धणी कयो धणी करे या न करे आउं पाण कंदुसि। मखान हिकिड़ो कमु कर, ज़ेबू जी माउ खे मूं वटि वठी अच। आउं हुन खां शराफ़त सां संग घुरंदुसि। अरे ना ठीकु सरकार, असांजे वॾे माण्हुनि जो चवणु आहे त जेको लोहो गर्मी सां न कटिजे तंहिंखे बर्फ़ में विझी ठारे कटणु घुरिजे। तूं पोड़ीअ खे हिते रसण त ॾे, ॾिस त कीअं थो शीशे में लाहियांसि। हुकुम कयो सरकार त पोड़ी सां गॾु हिकिड़ो ख़ाली शीशो बि खयो अचां। डरी न मुंहिंजे अखियुनि अॻियां। हाज़ुर जिंदा क़िबला। अमा तोखे ख़बर आहे त असां तोखे हिते अचण जी तकलीफ़ छो ॾिनी आहे? ज़मींदार पोरतनि खे सवाइ तकलीफ़ ॾियण जे ॿियो छा थो ॾेई सघे? पर इहा का ॻाल्हि असां लाइ नई कान्हे। तूं पंहिंजो मतिलबु ॿुधाए। तूं ग़लति सम्झी आहीं। मां मतिलबु ई न आहियां, इहा तुंहिंजी भुल आहे। 25 सालनि ताईं पोरत भुलियल हुया वॾेरा, पर हां असां कॾहिं भुलिजी नथा सघूं। पर असां त अव्हांखे हमेशह इज़त जी निगाह सां ॾिठो आहे। इन में बि को राज़ लिकल हूंदो। मां लिकाए ॻाल्हि करण जो आदी न आहियां। हिकिड़ो अर्ज़ु हो, तंहिं करे तव्हांखे एॾी तकलीफ़ ॾिनी अथमि। वरी तकलीफ़? मूं चयो त तकलीफ़ पोरतनि जो ॾाज आहे। तूं खोले ॻाल्हि कर। मुंहिंजो मतिलबु हो त आउं तव्हांखे मां बणाइण थो चाहियां। अमा मां तोखां ज़ेबू जी ख़ैरात थो घुरां। वॾेरा, तोखे ज़ेबू जो नालो पंहिंजी ज़बान ते आणण जी हिम्मत कीअं थी? ज़ेबू जो नालो त मुंहिंजे साह में समायल आहे। मां ज़ेबू खे भला कीअं थो विसारे सघां? आउं चाहियां थो त ज़ेबू खे कखाइनि झोपड़ियुनि मां कढी महलनि जी राणी बणायां। इहे कखां झोपड़ियूं असां ग़रीबनि लाइ मोमल जे काक मिलण खां बि वधीक आहिनि वॾेरा। इन्हनि झोपड़ियुनि में असां ग़रीबनि जी इज़त पनाह वठंदी आहे, जेका अमीरनि जे महलनि खां बि ऊची हूंदी आहे। ढूंढनि उचनि उचनि हीर हिंदोरनि वारनि माण्हुनि खां असां ग़रीबनि लाइ इहे क़यामत जहिड़ियूं तिखियूं उसूं भलियूं आहिनि, जंहिंमें असांजी इंसानियत लिकी सुख सां साहु खणंदी आहे। पोड़ी ज़बान खे लगाम दे, पंहिंजी हैसियत खां अॻिते न वध। तो असांजो अञा कुर्ब ॾिठो आहे, कावड़ न। मूं तोखां शराफ़त सां तुंहिंजी धीअ जो संग घुरियो हो। जे असीं चाहियूं हा त तुंहिंजी धीअ खे पंहिंजे फौलादी कोटनि में हमेशह लाइ बंदि करे छॾियूं हा। तो शायदि सिंध जी तारीख़ विसारे छॾी आहे वॾेरा। उमर बादशाह जंहिं पंहिंजे ग़रूर तकबर सां सिंधड़ीअ जी लॼ मारवीअ खे ज़बरदस्ती इन्हनि फौलादी कोटनि में बंदि कयो हुयो, मगर मारवी जी सचाईअ सर्वेची उमर जे मग़रूर महलनि खे भञी भोरा भोरा कयो हुयो। कहिड़े बेवकूफ़ बादशाह जो ज़िक्र कयो अथई पोड़ी? वो हिकु नादान शिकारी हो, जंहिं पिंजरे में फाथल शिकार खे पंहिंजनि हथनि सां उॾाए छॾियो। मुंहिंजा चंबा बाज़ खां बि तिखा ऐं मज़बूत आहिनि। ॾिसां थो त ज़ेबूअ खे केरु मुंहिंजे चंबनि मां आज़ाद कराए थो। जेका मां ज़मीन जो सीनो चीरे पंहिंजे पघर जा नार वहाए सघे थी, उहा पंहिंजी धीअ जी बि निगहबानी करे सघे थी। यादि रख वॾेरा, तो जंहिं ॾींहुं इहे गंदियूं अखियूं मुंहिंजी धीउ ॾाखियूं तंहिं ॾींहुं तुंहिंजूं अखियूं कढी छॾींदसि। असां उहो हथ ई कपे छॾींदा आहियूं जेको असां ते खजंदो आहे। तोखे इन लाइ तो बख़्शां तूं ज़ेबू जी माउ आहीं। वञ, असां तोखे अञा बि सोचण जो मौक़ो ॾियूं था। जेकॾहिं पंहिंजो ऐं ज़ेबू जो भलो चाहीं थी त मुंहिंजी शराफ़त खे पाणी ॾे, न त यादि रख तुंहिंजो अहिड़ो आशु थींदो जो आईंदा को पैनू वरी कंहिं वॾेरे हथ बि न खणी सघंदो। पोरतनि खे पैनू चवण वारा मक्का तोखे पंहिंजी कोड़ी उॾाई ते घमंड आहे, मगर यादि रख ही दौर ग़रीब आवाम जो दौर आहे। हाणे तो जहिड़ा फुर वॾेरा ग़रीबनि जे पाथनि खां बि पासो कंदा। मां पोरियत न पाछे ई ॾाए छॾींदुसि। न पोरियत रहंदा न पोरियतनि जा पाछा। मां माण्हू ई आहियां टुड़िंग। अॼु मां ॿिन्ही तां थोरो देर सां ईंदसि। छो मां?
कैसे नहीं अज जमीन जा 4 बार खेणा है पानी जो भी वारो है कर समा छो पुट अज खा पो तू बनी ते कम न कंदी छो बा जवान पुट घर में वेही आराम करे ऐं बुढ़ड़ी मां पे सूर सहे यह हरगिज़ न थींदो अम्मा अज खा पोइ बनी जो समूरो कम मां पाण संभालींदुसि माण्हू त औलाद के को सुवाह भी लगन ॾींदियूं आहिनि रब जवानी माणे तू हिन ॻोठ लाइ अञा न आई कुछ ॾींहं आराम कर पोइ तुंहिंजी मर्ज़ी ज़ेबू जी अम्मा पुट यूसुफ घर में वेही वेही बेज़ार थी पियो आहे हिन खे वञी ॿाहिरि ॻोठ घुमाए अचेसि हलो ॻोठ घुमाए अचो दिलमल क्यों थो ॻाल्हाए ॾाढो को सियाणो आहे मां तोखे ॼाणा थी छा तू मूंखे ॼाणी थी मूंखे सुञाणी थी ॿुधाए मां केरु आहियां ॿुधाई ॿुधाई
अज खां पोइ तूं बनी ते न वेंदी अम्मा। पुट तू अञा बीमार आहीं, कुछ ॾींहं आराम कर। जंहिं जवान पुट हूंदे माओ पोरियो करे तंहिं पुट ते आराम हराम आहे अम्मा। मुंहिंजी हयाती में हाणे तोखे हिकु पल जो दुख न ॾींदुसि। नेठ तो पंहिंजो ज़िद पूरो कयो। ख़ैर तुंहिंजी दिलि थी चवे त तूं भली वञ। मूं त सोचियो हो त जेसि ताईं मुंहिंजे जिस्म में कुवत आहे तेसि ताईं अव्हां खे को बि कमु न करणु ॾींदसि। जवान पुट लाइ घर में वेहण त ॿुॾण आहे अम्मा। ईअं त मुंहिंजो ज़मीर मूं ते मलामत कंदो। धणी शल हिम्मत ॾे पुट, तूं त असांजो सचपच फरिश्तो बणिजी आयो आहीं। रख अलाह ते अम्मा, दुख दूर थी वेंदा। धणी तोखे सुखी रखंदो। हर ध्यान सां ॾिज किथे पैर न वठिजी पवे। मां तुंहिंजी मंझंदि जी मानी बनी ते खणी ईंदसि। मूंखे त तुंहिंजी ॻाल्हि सम्झ में ई न आई। नौजवान रथ कॾहिं बि अकुल जी चाट न टपियो आहे। पुट तूं पंहिंजी तकदीर जे लिकुनि सां रांदि करे रही आहीं। छा तूं पंहिंजे मुक़दर सां मज़ाक करणु थी चाहीं? अम्मा अॼु तोखे छा थी वियो आहे? गुज़ार तूं वई ॾींहुं तूं चवण छा थी चाहीं? पुट तूं जल्द पासे पुराण रुड़ी रही आहीं। तुंहिंजे सफ़र जो आगाज़ हिन खां शुरू थियो आहे। हर चमकदड़ शइ सोन न हूंदी आहे। अम्मा अॼु वरी कंहिंसां विड़ी आई आहीं छा? या यूसुफ वांगुरु यादगिरी विसारे वेठी आहीं? मां त सिर्फ़ु तुंहिंजे मुक़दर सां वेही जुटी वेठी। यूसुफ जी यादूं हिकु न हिकु ॾींहुं मोटी ईंदी ऐं पोइ तूं पंहिंजी यादुनि खे पारा था ॾींदी। यूसुफ जी यादूं जॾहिं मोटी ईंदियूं त हू बोट जे पाणी वांगुरु झरझंद जा ॾींहं पंहिंजी माग ते हली वेंदो ऐं तूं पंहिंजे मुक़दर खे तमन्नाउनि जे तूफ़ान में ग़र्क़ करे पंहिंजी बर्बादी तमाशो पंहिंजी अखियुनि सां ॾिसंदी। इहे अखियूं बर्बादी न पर ख़ुशी ॾिसण जो मुंतज़िर आहे न। मां इन्हनि तूफ़ाननि जो जबल बणिजी मुक़ाबिलो कंदसि। जबल पत्थर जा हूंदा आहिनि धी, उन्हनि जी का बि तमन्ना न हूंदी आहे। त पोइ मां चकोर बणिजी चंड ते परवास कंदसि। चंड ते पहुचण खां अॻु इहो चरियो चकोर जबलनि तां किरी पुरज़ा पुरज़ा थी वेंदो। तॾहिं त हुन जो आसमंदियूं अखियूं चंड में खुतल हूंदियूं आहिनि। मां ज़ेबू शायदि तूं तक़दीर सां वाइदो करे चुकी आहीं। जेकॾहिं मुंहिंजे वस में हुजे त तुंहिंजो मुक़दर सुनहरी लफ़्ज़नि सां लिखां। पुट तूं ख्वाब की हक़ीक़त समझी वेठी आहीं। जॾहिं तूं निंड मां सुजाग थींदी तुंहिंजो सॼो दास्तान दुहाटियल हूंदो पर तूं सदमा बर्दाश्त न करे सघंदी। अम्मा मूंखे पक आहे त हाणे यूसुफ असांखे छॾे किथे बि नथो वञी सघे। हुन त पंहिंजी ज़िंदगीअ जो आगाज़ ई तुंहिंजे क़दमनि खां शुरू कयो आहे। पुट अलाह करे ईअं हुजे। त ॾाढी सूर्य ई पियो ॾेखारी त आउं जोधो आहियां। अड़े हाय इन खां शाबाश हुजे अम्मा खे जंहिं वीचारे सॼी हयाती ने रुक जहिड़ी धरतीअ खे चीरियो आहे। तूं छॾण हली मानी खा। मां त इहे हथ मेहंदी सां ॾिसणु चाहियां थो। मेहंदी ॾिसणु चाहियां थो। मां चवां थी मां हुजां त सभिनी खे थक सां पूरो करे छॾियां। न न धक न हणजांइ, मां त अॻु ई पूरो थियो पियो आहियां। हल मानी त खाराए भल। अरे तू त चाकू हणी खमीस फाड़े छॾींदो। अरे अरे आयो की हौसल में तागे भाऊ जुलाब ॾेई छॾिया। खाई खाई पाया थी पिया आहियो। तव्हांखे हिकु ॼणे ताई करे छॾियो आहे। उते असांजो तूं बर्बाद बंदि कर। हिकिड़ो छा मतिलब? तूं 10 ॼणा हुआ ईमान सां? ए साईं उहो हिकिड़ो भाऊ 10 जो मतो मूंखे त मारे मारे पाणियूं ॾेई छॾियूं अथई। मूं त पहिरियों ठो शो खाई थे हर पुलिस जो रक़ब ॾेई छॾियोमांसि। छा यादि कंदो दखी मुआंदो धूड़ पए। हाँ हरू भरू पे तव्हां ते खुला चङो थियो जो अॻुवाट ख़बर पइजी वई त तव्हां चंडा केतिरे पाणी में आहियो। तरी वञो मुंहिंजे न थियण ॾियां।
मुझे तो नती कपाए छड़ियो था। तेलो भैया माथा चिमटा हाँ पाण संदस तहु केतिरे पानी में आहे। मखण जी मोजा सजाना तू या ख़बर रख जाए तो ये हमरा केर आहे किथे जो आहे ऐं पूरी समझो कहिड़ो वास्तो आहे। पर साईं हिकिड़ो अर्ज़ आहे अर्ज़ बि पितकुड़ो ॿुधाए। भोतार साईं इहे ॻाल्हियूं मालूम करण लाइ अव्हांखे मोला हिकिड़ी लोही ज़राए ठाराइणी पवंदी छो जो कमु बिल्कुलु ख़तरे वारो आहे। ज़राए ठाराए ॾियां? अरे म्याणी वारी जंग ते तो वञी जा। सरकार वॾाण जे हमले खां बचण लाइ ज़राए तमामु ज़रूरी आहे। मथो ॾाण सरकार आप ही कल पैसी जॾहिं वॾाण लॻसी। बकवास बंद कर। शाम ताईं मूंखे ख़बर पवणु घुरिजे न त मुंहिंजी ख़बर अथई। ख़बर अथम साईं अॼु पंहिंजो लॾाणो अथई असुल कफन दफन जो बंदोबस्त करे छॾियईं। इहा पंहिंजी आख़िरी मोकिलाणी आहे। मौला बचा ॾेई हरकुलिस जे वॾाणनि खां मूं नागे नुनारीअ खे उहे त मुंहिंजो नालो बि मखण आहे मां बि चाकू वारी खमीस फाड़े छॾींदो आहियां। अॼु मां पाण पोड़ीअ जा ठगा काहींदुसि। दुनिया खे ख़बर आहे मां माण्हू ई आहियां टुड़िंग। उथी जा सॾे निंदन बाग जी अधो भलो हो मिया छो कची निंड मां जाॻायो थिए वञ वञी कमु कर मूंखे निंड करण ॾे। अड़े निंडुनि जो वक़्तु गुज़रियो आहे पीरल यार मूं ॾे न्यार तयारी कयूं पकी। अड़े वाह वाह अॻे त ॾाढियूं खमीसूं फाड़ींदो हुयो पर अॼु पाण फाटियो पए। ॻाल्हि छा आहे बसि यार अॼु पंचर थी वियो आहियां। मूं सोचियो त हर कंहिंखे मरी जान छॾिणो आहे छो न के ॿ टे चङा कम करे वञो। अलाह साजा ॾिने त के चङा कम करे बसि यार ॻाल्हियूं ख़तमु। हाणे इहो ॿुधाए थी माई बख्तावर जे घर जेको नओं अमरायो आहे इहो केरु आहे? समझी वई यूसुफ जी जाचू से कर आयो आहे। यूसुफ ॾिस मखण आउं तोखे हरगिज़ हरगिज़ न ॿुधाईंदुसि त चाची बख्तावर हुनखे पंहिंजो पुटु बनायो आहे। पुटु बि बणाए छॾियोसि हिमत भरियो आहे शोज़ोर आहे शोज़ोर बि आहे मथां हथ टुकायां थो न त मथां कचा करे छॾींदो। अड़े तूं बुका पकाई जी ॻाल्हि कंदो कर पोड़ी में माठ कर मुंहिंजी मोमबत्ती मूंखे सुञाणी थो न माखी जो आशिक़ आहियां। छिडो थी बि किथे ईअं न थिए जो पंहिंजे पुराणे प्लेटफॉर्म ते अची तुंहिंजी खमीस जा टुकड़ा टुकड़ा करे छॾिया। मुंहिंजी ग़लति सुनल कर न त कार में अची तुंहिंजे पुराणे प्लेटफॉर्म जा फिंगर न टोड़े छॾिया। ख़ामोश बेगैरत ऐं तोखे तुंहिंजे खोतनि खे मात कर खोता ऐं तोखे अहिड़ी सेखत ॾींदुसि अहिड़ी सेखत ॾींदुसि ऐं वञा थो ऐं वरी वापसि मोटां थो ऐं ॾिसंदुसि छो त मुंहिंजो नालो बि मखण आहे ऐं बि खमीस फाड़े छॾींदो आहियां। वञी सघां वई जहिड़ा ग़रीब जो पेट भरबो आहे त हू मालिक खे बखियो ॾेखारींदो आहे। जानू तूं भुलियल आहीं ग़रीब जो मालिक सवाइ ख़ुदा जे ॿियो को बि न हूंदो आहे। माई मां तुंहिंजूं नसीहतूं ॿुधण कोन आयो आहियां। पत्थर जे पहाड़ खे इहे नसीहतूं छा कनि? ग़रीब पत्थरनि सां सिर टकराइण जी कोशिशि था करियो इन जे अंजाम जी ख़बर अथई? ग़रीब जे जिस्म में अहिड़ी ताक़त हूंदी आहे जो तव्हां जहिड़ा पत्थर दर्ज़ थी कन कनी फना थी वेंदा। तर्ज़ जॾहिं दूर थी तूफ़ान बन बि आहे त राह में ईंदड़ हर शइ खे नेस्त नाबूद करे छॾींदी आहे। अॼु उहो तूफ़ान बणिजी तुंहिंजी तक़दीर ते नाज़िल थियण आयो आहियां पोड़ी छोड़ा ढगा खोलियो। रहम कर जानू रहम कर। या तुंहिंजे गूर खे आज़माइण थो चाहियां त छा वाकई ग़रीब एॾा गैरतमंद हूंदा आहिनि या त तूं मुंहिंजे मन जी मर्ज़ी पूरी कर या बुखनि में पाह थी मां जी तयारी कर। वॾेरा तो शायदि कंहिं गैरतमंद मां जी कुख में जनम न वरितो आहे। तूं शायदि मूंखे लालच जे लोभ में लोढ़ण थो चाहीं। ज़ालिम जी लठ के हमेशह ॿ मथा हूंदा आहिनि मगर मज़लूम जी आवाज़ में फरियाद वणंदी आहे आसमान ते वेंदी आहे त आसमान कंबण लॻंदो आहे ऐं ज़मीन धुॿण लॻंदी आहे ऐं तव्हां जहिड़ा कुते जी मौत मरंदा आहिनि। ज़बान संभाले ॻाल्हाए माई। आऊं हाणे ॾिसंदुसि त तूं कीअं थी ज़मीन जो सीलो चीरी ऐं कीअं थी सोना संगो पाई। तो अॼु ज़ालिम मज़लूम खे ज़िंदगीअ जे मोड़ ते आणे बीहारियो आहे। वॾेरा तूं ठगा काहे वञी सघीं थो
ये धरती ठही हारी लाए मां हिन धरती जे दज़ खे अखियुनि में सुरमो करे पाईंदसि। किथे आयो हाल पुलिस जे मुंहिंजा पख ई उठेड़े छॾिया आहिनि। मुंहिंजो महिरबानी महिरबानी। मूंसां वेर पाइण जो इहो नतीजो थिए माई। तोखे शायद यह खबर न हुई कि मां माण्हू ई आहियां टड़िंग। अला मगर जी हो सके यूसुफ जानू ढगा काहे वियो आहे। जानू ढगा काहे वियो आहे? हा पुट पर इहा का ॻाल्हि नहीं कान्हे। पोइ ते पखी हमेशह ज़माने जो शिकार रहियो आहे। हाणे छा थींदो अम्मा ढगनि खां सिवा हर कीअं ॾींदासीं। हर जरूर काहिबो बनी जरूर खेड़बी। मजलूम पोरे जे कुल्हनि में अञा बि कुवत आहे जो हू चाहे त हिन दुनिया खे खेड़े सघे थो। तूं फिक्र न कर मां। ही धरती त पोरे सां प्यार कंदी आई आहे। ही धरती जरूर सोना संगो पाईंदी। अम्मा मूंखे बिल्कुलु डांग समझी अकलींदी रहो। जेकॾहिं हलंदे हलंदे बीह रहा त ईअं मारजई जीअं डांगनि खे मारींदी हुई। तो जहिड़ो पुट शल हर मां खे नसीब ते तो असां लाइ कहिड़ियूं तकलीफ़ूं सठियूं आहिनि। तकलीफ़ूं त मर्दनि लाइ पैदा थियूं आहिनि अम्मा। दुख त इन ॻाल्हि जो अथमि त अॼु वरी मुंहिंजी जीजल माउ जा हथ बनी खिड़े रहिया आहिनि। पर छा कजे कॾहिं कॾहिं इंसान जे मजबूर कुल्हनि ते बेवसी जा जबल रखजी वेंदा आहिनि अम्मा। पिस्तौल खणी ठा ठा करे छॾी रही कह करे छॾी। अरे सची सच पचाणी मरी पवंदो त पोइ कूड़ पचाणी मरे। आओ त पोइ इन लाइ बि का तरकीब सोचणी पवंदी। अरे झट कर सोच। हा ईअं कर मूं वटि घर में पिस्तौल जूं नकली गोलियूं पयूं आहिनि। वाह रे वाह तो तोखे आणे थो ॾियां। बसि रईस जे पिस्तौल में वेठी ॿ टे बसि इहे हवाई फायर कंदे त सो त डप में मरी पवंदो। अरे वाह इहो गोलियूं इहो अॼु ई मूंखे गोलियूं ॾे तूं। अॼु छा ॾिसो वठि हींअर ऐं अॼु खां मारिया थो। बसि त हींअर मार। इहो गोलियूं न मुंहिंजे लाइ तारीफ़ आहे ख़ुदा जो कसम। बसि ठीकु आहे अॼु आऊं पिस्तौल सां खमीस फाड़ींदुसि। असू भूता हमेशा सरकार खबर हाज़िर साईं मूं तव्हांखे इन लाइ घुरायो आहे त जेको बदनामीअ जो दाग़ तव्हां मूं ते लॻायो आहे हुनखे धोइण लाइ तव्हांखे आख़िरी भेरो मौक़ो ॾियां। पर जे हींअर बि यूसुफ जो सफ़ायो न थियो त मूंखे मुंहुं न ॾेखारिजो। अभी को फिक्र न करियो भूतार। अॼु असीं जान जी बाज़ी लॻाए बाबा जी बेइज़ती जो बदिलो वठंदासीं। दसो जेकर अञा बि ॻाल्हि वस खां ॿाहिरि हुजे त हिन पिस्तौल जी हिकु गोलीअ सां यूसुफ जो सीनो ॾारे छॾिजो। मां माण्हू ई आहियां टड़िंग। अॼु वरी डांगनि जा चोर ॿधी आयो छा? अम्मा किथे आहे जेबू? अम्मा त मासी जादू जे घर वई आहे। पर छा ॻाल्हि आहे अॼु तुंहिंजो मुंहुं लथल ॾिसण नथो अचे। रईस जानू जा माण्हू वाट ते मिलिया। त पोइ छा थी पियो? रईस जा माण्हू ॾिसी घबराइजी वे न। आउं के कढी ॼण वारो कोन आहियां। हा उन ॾींहुं त सॼो पियो नके भाया थी थोरी हकल कना त तूं बेहोश थी किरी पई। वॾा आया रईस जा माण्हू अॼु हुननि मूं ते हमिलो करे गोलियूं हलायूं आहिनि। गोलियूं हलायूं आहिनि? हा वाट ते रईस जे चमचनि मूं ते पिस्तौल सां गोलियूं हलायूं आहिनि। कमाल आहे। गोलियूं हलियूं पर रत न निकितो ऐं न किथे निशान आहे। भाया थी त उहे गोलियूं हुयूं मिट्टी जूं हुयूं या कपह जूं हूंदियूं। छा ख़्याल थिए? तूं मूं ते ठठोलियूं थी करीं? जेको मूं ते ठठोलियूं करे तुंहिंजो गातो भले छॾींदुसि। टड़िंग खां घटि न आई। तव्हां सभिनीनि जा मुंहुं छो लथल आहिनि? अड़े वरी बि मोचड़ा त कोन खाधा था? जवाब ॾियो कुझु छो नथा? कुझु न वरी की तूं थी सुॼा पिया अथनि भींडियुनि मां अंडा। तूं मस कर शैतान। सही ख़बर ॿुधायो छा आहे? भोतार ख़बरूं वरी छाजा पुछो?
यूसुफ तो असांखे अमर जी थनी याद ॾियारे छॾी आहे बाक़ी सभु ख़ैर आहे लगन न लथ ओ ये तव्हां त मुंहिंजो नालो बदनाम करे छॾियो आहे अल्लाह कयो हिननि जी कहिड़ी मजाल बस बंदि कर अव्हांखे ॿुॾी मरणु खपे हिकिड़े ॼणे अव्हांखे मारे भॼायो अड़े पिस्तौल छा लाइ खणी विया हो साईं उहो माण्हू न पर जिन आहे जिन गोलियुनि त मथां असर ई कोन कयसि छा था बको गोलियुनि असर कीअं न कयो हूंदो हाणे पाण ॾिसो साईं मार पवण हिते नकली आहे अड़े सची ॿुधाए शरारत कंहिंजी आहे त इहा हराम पाई तुंहिंजी हुई मुंहिंजी तोहफ़ा मुंहिंजी ज़ारी सां ज़ारी कोई हारल अरे लोफर तुम इन शरारतों का बाज नहीं दे हैं हाणे त जेल में चुक पजी वई आहे हाणे त माफ़ करियो अकुल जी ॻाल्हि ॿुधायो ॻाल्हि न वणे त राशन पाणी बंदि जल्दी ॿुधाए यूसुफ ज़ेबू सां मुंहिंजो मतिलबु आहे त ॾाढो हुजती आहे ऐं राति जो ऊंदहि में हिक ॿिए सां रूह रिहाण कंदा आहिनि मां यूसुफ जो वजूद हिन धरतीअ तां मिटाए छॾींदुसि साईं पूरी ॻाल्हि त ॿुधो पोइ जज़्बात में अचो अकुल जी ॻाल्हि आहे त ज़ेबू ऐं यूसुफ जे ख़िलाफ़ ॻोठ जे माण्हुनि खे भड़कायो वञे ऐं यूसुफ खे ॻोठ मां निकाले ॾियारी वञे पोइ रस्ता सभु साफ़ आहिनि ॻाल्हि मिड़ी अकुल जी आहे ओ यो नाग बि मरे ऐं लठ बि बचे नालो मोजो बि मां खणायां चाकू हणी फाड़े छॾींदो आहियां आओ चङो हाणे तूं वञ ऐं ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे गॾु कर हाज़ुर जीअंता किबला हाणे आउं ॾिसंदुसि त यूसुफ हिते कीअं थो रहे माण्हू मां बि आहियां ट्रिंग त हाणे ख़बर पई साईं जन खे रुसण बचे थो मां त सम्झंदी हुयसि त तोखे हर काइण खां सवाइ ॿियो कुझु अचे नथो हाय हाय इहो मोहणो लिकाए त तूं वेतर मारे छॾियो आहे छा माण्हू आहिनि छा नाज़ आहिनि छा नख़रो आहे एॾो पंहिंजे हुस्न ते बावर न कर किथे नज़र न लॻी पवे जंहिं ते गोली असर नथी करे तंहिंखे नज़र छा कंदी इहे त तुंहिंजो ॿाराणियूं मन लुभाइनि थियूं सरकार गोली ऐं नज़र में वॾो फ़र्क़ु आहे जेको तुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे वॾी आई आहे सम्झ वारी चङो हाणे मूं बां कई हाणे त मूंखे माफ़ कर हथड़ा जोड़ा तोखे जिंदड़ी खोरा तोथे हथड़ा जोड़ा तोखे जिंदड़ी खोरा तोथे तुंहिंजे कदमनि तां दिलड़ी निसार सोन लिखी तूं निहार ओ
खे नहीं करे छॾायो आहे त जेका ॻोठ जी बदनामी थी रही आहे उन खां अव्हांखे आगाह कयां। कहिड़ी बदनामी जी ॻाल्हि थो करी रहीस? असां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी। जे मुंहिंजी ॻाल्हि सम्झो आहे त असांखे ओॾी न सुणंदो आहे। गुज़ार तूं न ॾे रहियसि, खो ॻाल्हि कर। ॻाल्हि अहिड़ी आहे जो ज़बान ते नथी अचे, जंहिंजो तसवुर थो कयां त शर्म खां मुंहिंजो सिर निमो थो पवे। आख़िर अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे? ए ॻाल्हि न आहे, ॻाल्होड़ो आहे। चाचा भाया, माई बख्तावर जी धीउ ज़ेबू बि ॼाणण वारा आहियूं। सबूत? हाँ सबूत बज़ुर्ग ॾिबो चाचा भाया। अमां ॿ चार ॿिया माण्हू अॼु ई मूंसां हलो ऐं पंहिंजे अखियुनि सां हली ॾिसो। सिर्फ़ु तव्हांखे मिली वेंदो ऐं पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त मां माण्हू ई आहियां टड़िंग। उधमा दर में कर खणंदा आहिनि ऐं मुंहिंजो दिलि दहिलजी वेंदो आहे। छो यूसुफ? मुंहिंजे अंदर में मांधाण मतल आहे। सेबू मुंहिंजो दिलि कुझु उगाड़ण थो चाहे। तूं उदास थींदो आहे त मुंहिंजो दिलि दहिलजी वेंदी आहे। सोचींदी आहियां त किथे तूं छॾे न वञी। ज़ेबू, ही तूं छा थी चईं? आऊं त पल पल तुंहिंजे सिक सॻे में छिकपो आयो आहियां। मुंहिंजूं राहूं रुली भटकी तुंहिंजे पेरनि में अची पहुतियूं। ज़ेबू, तो ई त मुंहिंजे वेगाने मन खे बहार बख़्शी आहे। ज़ेबू, जी हिन निशानी खे हिफ़ाज़त सां रखजा। प्यार जी हिन निशानी खां साह खां वधीक साॾींदुसि ज़ेबू। तोरी कयो बेकरार वाला इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई। दिल में प्यार अला डांपरी छो कदम वधन था, तो डांपरी छो कदम वधन था, नाज़ इहे छो दिल के वणन था, थींदो दिल ते वार वाला इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई। ॾिसो बख्तियार जी धीअ जा कम। जान मोहम्मद खान तुंहिंजा लख थोरा। इहो असां ते इल्ज़ाम आहे। असीं त बकवास बंदि कर लोफर। हिकु थॾे ते झलियो आहीं त बि टर टर पियो करीं। जानू सब्र कर यूसुफ, अल्लाह असांजो धक धकी। चाचा भाया, हिननि जी सज़ा जो जल्द बंदोबस्त कयो। जेकॾहिं असां पंहिंजूं अखियूं खुले न रखूं हा त ॻोठ जी बदनामी खे केर बि न रोके सघे। बंदि कर बांदर। अॼु तुंहिंजी ज़बान खे तालो छो अची वियो आहे? अॼु तूं पंहिंजी गैरत किथे विसारे आई आहे? अॼु तुंहिंजे हया जा कोट कीअं जरी विया आहिनि? तुंहिंजनि कखान झूपड़ियुनि खे केर बाहि लॻाई आहे जंहिंमें तुंहिंजी शराफ़त पनाह वठंदी हुई? उहे सभु पंहिंजी जान जो सलामत आहिनि वॾेरा। अॼु तो पंहिंजी शैतानियत जो मुज़ाहिरो करे ॻोठ वारनि खे बरगलाए विधो आहे। यूसुफ, तूं ॾोहारी आहीं, तोखे ॻाल्हाइण जो को बि हक़ कोन्हे। चाचा भाया, ॻोठ वारनि जे साम्हूं मां बराबरि ॾोहारी
छो तो मुझे ज़ेबू सां प्यार कयो आहे, पर धणी तो ॼाणे असां को बि ग़लति कदम न खयो आहे। को बि ॾोहारी पाण खे ॾोहारी न सम्झंदो आहे। तुंहिंजो ॾोह साबित थी चुको आहे। हिन खां अॻु जो ॻोठ वारा तोखे डंडनि सां हणी ड्राए विझनि, तूं ॻोठ छॾे हलियो वञ। कंहिंजी हिम्मत आहे जो यूसुफ खे ॻोठ छॾाए? जेसी मां जीअरी आहियां, यूसुफ हिन ॻोठ में ज़रूर रहंदो, छाकाणि त ही असां मिस्किननि जो आख़िरी सहारो आहे। तव्हां बि हिन ज़ालिम जी ॻाल्हियुनि में अची पाण बि ज़ुल्म जा कान था बणिजो। हिन असां ते कहिड़ा न ज़ुल्म कया आहिनि, असांजा ढगा कया आहिनि, मुंहिंजी धीअ ते कूड़ो इल्ज़ाम लॻाए मुंहिंजो आख़िरी सहारो बि कसम था चाहियो। छा इहो तव्हांजो इंसाफ़ आहे? सोचा था यूसुफ सां गॾु पूरी चमचाए छो। न अब वधण जी कोशिश न कयो। मां ॻोठ छॾे हली वेंदुसि, मां ॻोठ छॾे हली वेंदुसि। मुंहिंजी मां खे कुझु न चओ। हल मां। वॾो आयो यूसुफ सानी बणजी। शायद खेस ख़बर न हुई त मां माण्हू आहियां टिड़िंग। हिम्मत कर, ये ज़ालिम कुत्ता हमेशा लाइ भौंकदा रहंदा आहिनि। हाँ मां, ज़ेबू सच थी चए। जेसि ताईं मुंहिंजे रंगुनि में रत आहे, तेसि ताईं ही साहब आवां सदके थींदो। हाणे आउं तव्हांखे छॾे केॾांहुं न वेंदुसि मां। साईं हू त मांडणी खोले वेही रहियो आहे, अहिड़ियूं मौजूं छॾे किथे थो वञे? हाय हाय, छा हू ॿई ॻाइनि था, छा अखियुनि जा पेच पाइनि था? साईं हू हरकुलिस वञण वारो न आहे, मूंखे त डपु आहे किथे तव्हांखे न विञाए छॾे। मुंहुं बंदि कर खोबला। मूंखे विञाइण वारो त अॼु ताईं माउ जो लाल पैदा ई न थियो आहे। चोला पाणी प्यार पूरी ॾाइण न को अवां खां थी डिॼे, न को ॻोठ वारनि खां। वेतर त नर ॾाइण अची गॾियो अथनि। इहो पक सम्झो त पूरी ज़ेबू जी शादी यूसुफ सां कराईंदी। मुंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं न थींदो। तूं तमाशो वठो ॾिस। आउं शादीअ खां अॻु ई हुननि जो खेल ख़तम करे छॾींदुसि। ज़ेबू नेठि मची आहे, तरी खाई खाई सुजी पिया आहियो। एतिरनि ॼणनि खां हू बचियो थो वञे ऐं चओ था त गोलियूं हुन ते असरियूं थियूं कनि। अड़े माण्हू आया जिन आहे, कूड़ा कूड़े जा पुट। असीं कूड़ा पर पोटा आहियूं, पर उन ढगे हर पुलिस ॾे कोन वेंदासीं। ॻाल्हि सफल सफ़ा। हाणे तव्हांजी ज़रूरत बि न आहे, आउं पाण ॾिसंदोसांसि। ॾिसां थो त ज़ेबू कीअं थी बचे। मां खणी ईंदोसांसि, छो त मां माण्हू आहियां टिड़िंग। टिड़िंग तड़ांग, या ज़ेबू के खणींदे या पाण के खणाईंदे, इंशाअल्लाह। सजन तीर अखड़िन जा दिल पे हलाया। सजन तीर अखड़िन जा दिल पे हलाया। निशानी हजा मुझे मन पे सजाया। निशानी हजा मुझे मन पे सजाया। सजन तीर अखड़िन जा दिल पे हलाया। माना वणल था करे भल साथी, बेली सुहारो मुहब आहो बणे थी हयाती। पिरींदी है मोती बहारुन जा आया। सजन तीर अखड़िन जा दिल पे हलाया। सजन तीर अखड़िन जा दिल पे हलाया। निशानी हजा मुझे मन पे सजाया। निशानी हजा मुझे मन पे सजाया।
ॼण तीर अखियुनि जा दिल ते हलाया। शाम थी वई आहे यूसुफ, हाणे घर हलणु घुरिजे। अम्मा इंतजार कंदी हूंदी। चङो हुजूर, मूंखे हुन साम्हूं बारे में थोरो कमु रहियल आहे। तव्हीं हलो, आउं अचां थो। जल्दी अचिजे। हाज़ुर हुजूर। हिन ॻोठ जो वॾेरो आहियां। ओ वॾेरा, तूं? तोखे ॾिसण लाइ दिलि ॾाढी बेचैन हुई। चङो थियो दीदार कराई। तूं बकवास न कर। असीं हिन ॻोठ जा धणी आहियूं। ओरियत जो धणी ख़ुदा खां ॿियो को कोन्हे वॾेरा। असीं पोरियत आहियूं। तूं पाण असांजे पोरे जो मोहताज आहीं। ॻोठ जे न्याणियुनि जे मथे ते हथ रखण बदिरां हुननि सां हथ चुरान थो करीं। ॻोठ जूं न्याणियूं ॻोठ जूं इज़तूं हूंदियूं आहिनि। जे इज़तूं आहिनि त असांजे ॻोठ जूं आहिनि। तूं धारियो आहीं। धारिया उहे आहिनि जेके सिंधड़ी जो सौदो कंदा आहिनि। मूं सिंधू जो पाणी पीतो आहे वॾेरा। मूंखे ॻोठ जी हर न्याणी जी लज जी हिफ़ाज़त करण जो पूरो हक़ आहे। तो ते हथ हिन करे कोन थो खणा यूसुफ, जो तो हिकु परदेसी बणिजी असांजे ॻोठ में पनाह वरिती आहे। परदेसी? ओ वॾेरा, अॼु तो नई ॻाल्हि कई आहे त जीजल सिंधड़ी जा सिंधी परदेसी आहिनि। थोड़ा असांजे रब जा आहिनि, जंहिं असांजी महनत खणी साग विधी। छो न चाची, सोबो वधण जी ख़ुशीअ में हिकु रंगारंग चटापटी जश्न मल्हायूं। अहिड़ो जश्न मल्हायो सॼो ॻोठ ॾिसी दंग रहिजी वञे। ऐं असीं इन जश्न जी ख़ुशी में अहिड़ियूं ख़ुशियूं कंदासीं जो आसमान जा चंड ऐं तारा छुई उथंदा। खल मखी ज़ुल्म थी वियो, कहर थी वियो, बेड़ो बुॾी वियो। छाड़े छा जो गोड़ कयो थी? तव्हीं हिते बेफ़िक्रा थिया वेठा आहियो, हुते अलाए छा पियो थिए। छा मतलब? मतलब इहो त पंहिंजे पुराणे वरी यूसुफ जो फ़सुल इन दफ़े सॼे ॻोठ में सुठो थियो आहे ऐं भलो थियो आहे ऐं सॼे ॻोठ जा सभई हारी नारी उन ख़ुशीअ में जश्न मल्हाइण जी तयारी पिया कनि। ॻोठ वारा बि इन जश्न में शरीक आहिनि। हाँ सरकार, अव्हां खे त ख़बर आहे त हिन वक़्तु मज़ूरनि हारनि जी लय लॻी पई आहे। संदन पंज यागिरियो मखण में, मतलब त गिह में आहिनि। त इन लाइ का तरकीब सोचणी पवंदी। बिल्कुलु सोचणी पवंदी, न त जश्न खां पोइ ज़ेबो ऐं यूसुफ जी शादी न थी वञे। खिलण जो वक़्तु न आहे, इहो रोइण जो वक़्तु आहे। मखण, रोइण जो वक़्तु असांजो न, पर यूसुफ ऐं पोड़ीअ जो आहे। छोकी सरकार, मूंखे बि त कुझु सम्झायो। ये ॻाल्हियूं तुंहिंजे सम्झ खां ॿाहिरि आहिनि। इहो जश्न यूसुफ ऐं नादान पोड़ीअ जे मातम जो थींदो। मां ई आहियां ट्रिंग। मट मुंहिंजो धरतीअ ते न आहे, पंहिंजी सरतियुनि सां खणी तूं पुछाए। मूंखे सभु थियूं मरनि, मुंहिंजी पूजा थियूं कनि। मूंखे सभु थियूं मरनि, मुंहिंजी पूजा थियूं कनि। ॾिसी ठहियो पवनि दीदार कयो। गिनती बख़्ती
तोखे सोहणल थे मोज भायो सोहणल थे मोज भायो सोहणल थे मोज भायो प्यार खाज बमो मटायो प्यार खाज बमो मटायो प्यार खाज बमो मटायो बेवफाई करे बेली वंजना करे बेवफाई करे बेली वंजना करे पछताएंगे जे तो हार गयो ओ रंग बरंगी मुंडे जाए दिल करती वार दिल बेकाबू आवत में ना है दिल बेकाबू आवत में ना है चिबकती बो चिबकती बो ठगा फुरजी विया बनी भड़बांग थी वई किस्मत लिखे के केर भी थो मिटाए सके पुट जेको थियणो हो सो थी चुको ज़ेबू पुट तूं थोरो अंदर वञ मुंहिंजी मर्ज़ी आहे त मां तुंहिंजे मुंहं ते मोड़ ॾिसां छाकाणि त मुंहिंजी ज़िंदगी जो कहिड़ो भरवसो आहे मां अॼु मरां या सुभाणे मूंखां बाद ज़ेबू जो को त वारिस हुजे अम्मा हे तू छा थी चई तो जगह मूंखे मौत जी मोह में बि माणी त न की बाईंदुसि मूं कुझु पूंजी गॾु करे रखी आहे जे अव्हां जी शादी धूमधाम सां न थिए त बि सादे नमूने में ज़रूर थींदी ज़ेबू जी शादी थी रही है मुंहिंजे अंदर में इंतकाम जी बाहि बनी रही है अव्हां खे अॼु आख़िरी मौक़ो थो ॾियां अॼु ज़ेबू हिते हर हालत में अचणु खपे सरकार असां जान जी बाजी लॻाईंदासीं अॼु यूसुफ जो पहिरों ॾींहुं आहे बोतारो शरनाइन जी आवाज़ बता यूसुफ जा राबात ॿुधण थो चाहियां आऊं ज़ेबू खे हर हालत में हासिल कंदुसि जे अॼु बि तव्हां नाकाम मोटियो त सभिनी खे गोली सां उॾाए छॾींदुसि वञो ऐं सभिनी साथियुनि खे वठी शादीअ खे बर्बादी में बदलाए छॾियो मुंहिंजो नालो जानू आहे ऐं आऊं माण्हू ई आहियां टड़िंग मुंहिंजी
कराइनि पुट यूसुफ त तोखे होश अची वियो मुंहिंजे ते हाणे छिजी पियो हो यूसुफ केरु यूसुफ यूसुफ के न तू सुञाण यूसुफ तू छा चई रहियो है पुट चाची हकीम सच ते चयो त हिन जी यादगिरी मोटी सघे थी न न पहिरियों ईअं न चओ मुंहिंजी त धीअ जे हथनि जी मेहंदी बि अञा ताज़ी आहे हिन जी त सुहाग जो जोड़ो बि अञा कोन मेरो थियो आहे पहिरियों चाची शायद तकदीर में इहो लिखियल हो किथे ये न थे जो तुझा बदल कदम कंहिंजी जिंदगी जा निशान ठाहे छॾनि यूसुफ हिनखे सुञाण जेका तुंहिंजे सुहाग जो जोड़ो पाए पंहिंजी बर्बादी जो मातम करे रही आहे यूसुफ हिनखे सुञाण कंहिंखे बि नथो सुञाण मूंखे कुझु ख़बर न आहे मुंहिंजी त ॿुढड़ी मां मुंहिंजे इंतज़ार में दर में अखियूं विझियूं बाझंदी हूंदी मां वञा तो सुहाग में जिंदगी जो ॾींहुं ॿारियो हो तुंहिंजी तक़दीर जो आवाज़ ऊंधाई रात में थियो तो तक़दीर सां कबूत कई मूंखे कंहिंजे इबादत थो करे वञे मां त हिकु ॾींहं जी न सौंपल न थी छा तूं मूंखे हीअ विसारे वेंदे मुश्ताक पुट तूं हा मां तुंहिंजो पुटु मुश्ताक तूं मूं पोशीअ खे छॾे किथे वियो हुई पुट अम्मा तोखे का ख़बर न मां त ईअं थो महसूस कयां ॼण कंहिं हसीन ख्वाब में गुम थियुसि ऐं जॾहिं अखि खुलियमि त पाण खे तुंहिंजे कदमनि में ॾिठो चाचा अमीद अली जे पुटनि जायदाद जी लालच में अची मूंखे फ़रेब जी जार में आणे दोस्ती जो फ़रेब ॾेई मूंखां जायदाद जे कागज़नि ते सयूं कराइण थी चाहिनि मगर मां पंहिंजे वॾनि जी सांढियल मिल्कियत खे कीअं फुरनि जे हवाले करे थी सघियुसि मां मूं इनकार कयो मुंहिंजे इनकार करण सां ज़िंदगी जो को नओं बाब शुरू थियो हिननि मुंहिंजी ज़िंदगी जो ॾियो विसाइण हुन में गोता खाईंदो रहियुसि तक़दीर सां जंग जोटींदो रहियुसि ऐं आख़िर अची तुंहिंजे कदमनि में साह खयो अथमि मां मां बेहाल पई आहे हाणे त इहे ज़ेवर लाहे माण्हू छा चवंदा माण्हू त का कसर कान छॾी आहे अञा कुझु चवणो अथनि माण्हू चवंदा त जंहिं माउ जे मरण में ख़ुशि आहे छा कयां भला हेॾा माउ पीउ ॿार पई आहे होॾा यूसुफ अलाए कहिड़े हाल में हूंदो हीअ ॻाल्हि न लाहींदसि सभु त मुंहिंजे सुहाग जूं निशानियूं आहिनि मां पंहिंजे हथनि सां पंहिंजे सुहाग न उॼाणींदसि हू ज़रूरु ईंदो मूंखे मुंहिंजे दिलि जी हर धक धक यूसुफ यूसुफ पुकारे रही आहे किस्मत खाक ॾिसी सुड कन जागीच थे गाया लुट जीवे ओ मुझो प्यार ला लुट जीवे ओ खबर मूंखे ॾाढी देर सां पई उजड़ी वियो सिंगार ला हो इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई हो इहा ख़बर
मूंखे ॾाढी देर सां पई इहा ख़बर मूंखे ॾाढी देर सां पई यूसुफ तो अची रहे मुझे दिल चवंदी हुई तूं ज़रूर ईंदे यूसुफ तू भुलियल नहीं जो नालो तो मुश्ताक है मुश्ताक हुजे या यूसुफ पर शख्सियत तो मुझे लाइ साॻी आहे मूंखे तो तू पागल सी लगी हाँ यूसुफ तू सच तो चवी हाँ वाकई पागल आहियां जेकॾहिं पागल न हुजा तो सुहाग जो ही जोड़ो कॾहिं जो लाइ छॾिया हिन वीराने जी ख़ास न छाड़िया यूसुफ तू सच तो चवी आऊं वाकई पागल आहियां दीवानी आहियां चरी आहियां पर तुंहिंजी आहियां हाय यूसुफ हिते जे ज़रे ज़रे खां पुछी सघे थो मूंखे तोखे चवंदा त आऊं वाकई चरी आहियां आख़िर तू चवण छा थी चाहिं मुंहिंजी तोसां का शिकायत कान्हे मुझे तो मुकद्दर से काटे भी शायद मुझे तकदीर उंधाई रात में लिखी यूसुफ याद कर कुछ भी खड़ी यूसुफ मुझे उदास अखियुनि में अखियूं विझी ॾिस मुझे यूसुफ जी तस्वीर ॾिसण लगी जेको मुंहिंजी ज़िंदगी जो सहारो हो नागुर वारे छिले खे बि विसारे वेठो आहे जंहिं लाइ तो चयो हो त प्यार जे निशाने खे आऊं साह खां वधीक छॾींदुसि याद कर यूसुफ इन पुरसुकून माहौल के याद कर जेको असांजी मोहब्बत जो शाहिद हो याद कर यूसुफ खुदा जे वास्ते याद कर यूसुफ किथे ये न थे जो आज तुझे कदम में तुझे आप दे मुझे नाच चले आज आओ कुदरत का बेटा मोटिया यूसुफ मोटिया यूसुफ कुछ तो याद कर यूसुफ कुछ तो याद कर कुछ तो याद किया न तो कुछ भी मरी भी गई यूसुफ मन कुछ तो याद कर यूसुफ कुछ तो याद कर यूसुफ कुछ तो याद मोटिया यूसुफ ने तो तुझे जरूर मरी नहीं मुझे मोटिया यूसुफ ने तो तुझे जरूर मरी नहीं मैं तुझसे मोटिया तुझे दे यूसुफ यूसुफ जे मंजिल की मुझे तलाश थी अब मुझी मंजिल मुझे मिली वही अम्मा 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 तो घर याद आती है हर साल हीरू यूसुफ तू अची जल्दी कर यूसुफ चाची बख्तावर के रईस जा माण्हू जोड़ी वठी विया विंध्या महल बोलाए गए तो जेस ताईं ज़ेबू न मिलती चाची बख्तावर पंजरनि में हूंदी किथे आहे तुंहिंजो गुरूर किथे आहे तुंहिंजी गैरत जंहिं ते तोखे नाज़ हो वॾेरा इज़त गैरत ग़रीबनि जो ॾाज हूंदो आहे जिन जा निशान सां ग़रीबनि सीने में चिटियल हूंदा आहिनि जान निशाननि जा लीका ठाहे पंहिंजे लाइ राह हमवार कंदुसि फोड़े दे हुनखे त हू तुंहिंजी बर्बादी जो तमाशो पंहिंजे नथो साची ॾिसे अम्मा जी बर्बादी जो न पर तूं अॼु पंहिंजे अखियुनि सां पंहिंजी बर्बादी जो तमाशो ॾिसंदे जानी मामा तू कानून जे नजर में ॾोहाई साबित थी चुको आहीं असां तोखे गिरफ़्तार करण लाइ मजबूर आहियूं सूबेदार साहब रईस कूड़ थो ॻाल्हायां सीधा संदोस इशारे ते हलण वारा रईस कूड़ जे मुंह में धूड़ सच त बीठो नचो तू चङो मोकिलाणी कान्हे का यूसुफ न चओ मां मुश्ताक चओ तव्हांखे मूंसां गॾु हलणो पवंदो जिते मुंहिंजी जीजल मां तो जीजल मां जो इंतज़ार कंदी असांजी चैनल खे पाण बि ॾिसो ऐं दोस्तनि खे शेयर कयो सिंधी ॿोली जो मुनफ़रिद यूट्यूब चैनल शाह लतीफ़ खावड़ी टीवी